अच्छा पाण ॻाल्हि कयूं पिया त पाणी ऐं कार्बन डाइऑक्साइड मिलंदो आहे त ग्लूकोस ठहंदो आहे ऐं उन सां गॾु ऑक्सीजन ठहंदी आहे। ठीकु आहे, हे पाणी जो फार्मूलो आहे H2O, हे कार्बन डाइऑक्साइड इन जो फार्मूलो आहे, हे ग्लूकोस जो फार्मूलो आहे, हे ऑक्सीजन जो। ऑक्सीजन तव्हांखे मां ॿुधायमि त हाईली रिएक्टिव हूंदी आहे, इहो ॿियो को न मिलेसि त ऑक्सीजन जे ई उन सां जेको आहे ॿिए एटम सां रिएक्शन करे ऐं मालिक्यूल ठाहे वठंदी आहे। ठीकु आहे, सो हे ऑक्सीजन जो मालिक्यूल आहे। हाणे हे आहे केमिकल इक्वेशन। हाणे तव्हांखे जेको आहे पेपर में कहिड़े क़िस्म जा क्वेश्चन अची सघनि था पिया, जीअं मिसाल तव्हांखे ईंदो हे अधु जेको इक्वेशन ॾिनल हूंदी, ॿिए पासे न पुछंदा छा ठहंदो, या हे ॿ हे बि ॾिनल हूंदो, हे बि ॾिनल हूंदो, सिर्फ़ु हे मिसिंग कंदा, हिन जॻह ते हीअं क्वेश्चन मार्क ॾेई सघनि था पिया, चवंदा हिते छा ईंदो, त तव्हांखे फार्मूलो यादि हुजणु खपे त वाह हे कार्बन डाइऑक्साइड ऐं वाटर मिलंदा, ग्लूकोस ठहंदो। ग्लूकोस जो फार्मूलो छा आहे उहो तव्हांखे अचणु खपे। अच्छा, ॿी हिन में इंपॉर्टेंट ॻाल्हि हूंदी आहे, हिनखे चइबो आहे केमिकल इक्वेशन। ठीकु आहे, हिनखे चइबो आहे रिएक्टेंट्स, हिननि खे चइबो आहे प्रोडक्ट्स। हाणे साइंस में हिकिड़ो इहो क्वेश्चन बि आयल अथव त हमेशह जेको इन्हनि जो वज़न हूंदो आहे, इन्हनि जो जेको मास हूंदो आहे उहो हमेशह बराबरि हूंदो आहे। हाणे तव्हां हिते ॾिसो चेक करे ॾिसंदा छा बराबरि आहे, तव्हांजो जेको सैम्पल पेपर IB जो उन में हिन मुंहिंजो क्वेश्चन आयल अथव, त माना तव्हांजो ॾिसो हे एक्ज़ैक्टली जेको आहे सो न ॾिनी अथऊं इक्वेशन, पर उन्हनि जेको आहे सो तव्हां खां पुछियो आहे त वेट ऑफ या मास ऑफ रिएक्टेंट्स इज़ इक्वल टू, हेठो मुख़्तलिफ़ ऑप्शन हुया त उहो चवंदो प्रोडक्ट। छो जो हे ॿ शयूं मिलंदियूं न, हे रिएक्ट कंदियूं त हे प्रोडक्ट ठहंदी। ठीकु आहे, हाणे असां चेक कयूं त हिते हाइड्रोजन जो हिकिड़ो एटम, सॉरी ॿ एटम आहिनि, हेठो 2 लिखियलु आहे न, हिननि ॿिन्हिनि में यानी कि जेके प्रोडक्ट आहे सॉरी रिएक्टेंट्स आहिनि, यानी कि ईअं सम्झो त असां जेको आहे सो देगड़ी में किलो मुर्गी विधी आहे। हाणे हेॾे असां ॾिसंदासीं त हे 12 हाइड्रोजन जा एटम लॻा पिया आहिनि। असां मुर्गी जेको आहे सो 2 किलो विधी आहे ऐं हेॾो 12 किलो मुर्गी निकिरी आहे, या 2 बूटियूं विधियूं आहिनि, हेॾे 12 बूटियूं निकिरी आयूं आहिनि, इहो त पॉसिबल न आहे। ठीकु आहे, सो इन करे असां छा कंदा आहियूं, ॿिन्हिनि साइडुनि खे यानी कि रिएक्टेंट साइड खे ऐं प्रोडक्ट साइड खे पाण में बराबरि कंदा आहियूं, इक्वल कंदा आहियूं। हाणे इहो कीअं बराबरि थींदो ॾिसो, इहो बि आर्ट सिखंदा वञो। हे जेको अच्छा ख़ुदि इहा जेका इक्वेशन आहे इहा बराबरि करण जे लाइ ॾेई सघंदो था, ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हांजे 6, 7, 8 में जिथे बि आहे घणो करे हुन में इहा इक्वेशन तव्हांजी एक्सरसाइज़ में बैलेंस करण जे लाइ ॾिनी अथऊं। ॾिसो बैलेंस कीअं थींदी आहे, हुन जो उसूल सम्झो। हाइड्रोजन जा हेॾे आहिनि 12 एटम, मां हिते लिखां थो हाइड्रोजन जा 12 एटम, हेॾे हाइड्रोजन जा घणा एटम आहिनि 2, हिन जे हेठों 2 आहिनि, हिन जे फ्रंट ते असां 6 ॾेई छॾंदासीं। हाणे जेको फ्रंट ते नंबर ईंदो आहे न, जीअं तव्हां हिन में पढ़ी आया आहियो मैथ में, त ॾिंगी जे ॿाहिरों जेको हूंदो आहे अंदरि सभिनी सां मल्टीप्लाई थींदो आहे। हाणे हिन सां मल्टीप्लाई थींदो बिछिक 12, इन जो मतिलबु आहे हाइड्रोजन जा हाणे घणा एटम थी विया 12। हाणे हाइड्रोजन बैलेंस थी वई। ठीकु आहे, हाइड्रोजन हेॾे बि 12, हेॾे बि 12, ओके थी वियो। हाणे अचूं था पिया ऑक्सीजन, असां जेकॾहिं चेक कयूं त ऑक्सीजन जा असांजा, या असां हुन खां अॻु में कार्बन चेक कयूं था पिया। असां हिन पासे ॾे ॾिसंदासीं कार्बन केतिरो आहे, ॾिसो कार्बन जा 6 एटम आहिनि। ठीकु आहे, हाइड्रोजन 12, ऑक्सीजन 6, ऑक्सीजन 2, कार्बन जा टोटल 6 एटम आहिनि। हिते असां कार्बन जा 6 एटम आहिनि, हेॾे असां ॾिसूं जेकॾहिं गौर कयूं हिन में कार्बन आहे न, हिन में कार्बन हिकिड़ो एटम आहे, हे ॾिसी सघो था CO2, माना कार्बन जो हिकिड़ो एटम, ऑक्सीजन जा 2 एटम। हाणे इहो कीअं पॉसिबल आहे त असां हिकु बूटी विझूं ऐं निकिरनि 6, सो असां हिते बि घणो ॾींदासीं 6 ॾेई छॾंदासीं। ठीकु थी वियो। हाणे इन सां असांजो छा थी वियो, कार्बन जा 6 एटम, हिन जे हेठों कुझु न आहे, माना 1 आहे, जेकॾहिं हिते 2 हुजे न त हे बिछिक 12 थी वञे। हाणे कार्बन जा 6 एटम, इन जो मतिलबु आहे हिते कार्बन 6, हेॾे बि कार्बन 6, असांजे 2 जेके आहिनि उहे पूरा थी विया। हिन में टोटल घणनि क़िस्मनि जा जेके आहिनि सो अंसर या एलिमेंट इस्तेमालु थियल आहिनि, हिकु हाइड्रोजन, ॿियो कार्बन, ॿियो टियों ऑक्सीजन, इन्हनि टिनि मां इहे ठहियल आहिनि। ठीकु आहे, हाइड्रोजन असां बैलेंस करे वरितीसीं, 6 हिते ॾिनासीं त हाणे थी वियो बिछिक 12, यानी हाइड्रोजन जा हेॾो 12 एटम आया त हेॾे बि 12 ई निकिता। ठीकु आहे, हिते असांजो खुटल हुयो, हिते असां 6 ॾिनोसीं, त हाणे हिते बि कार्बन जा 6 एटम, हिते हेॾो बि कार्बन जा 6 एटम, सो हे बि असांजो छा थी वियो, बैलेंस थी वियो। हाणे बाक़ी बचियो ऑक्सीजन। हाणे ऑक्सीजन अचो त हिनखे जेकॾहिं पाण काउंट कयूं या हिनखे ॻणियूं या गौर कयूं त ऑक्सीजन जा हिते हिकिड़ो एटम आहे। ठीकु आहे, हिते हिकिड़ो एटम पहिरियों हुयो, हाणे हिते 6 ॾियण जे करे जेको 6 फ्रंट ते हूंदो आहे न, जीअं तव्हांखे मां सम्झायमि, जीअं मिसाल हीअं हुजे 6, 2 + 3, त हाणे इहो 6 ॾिंगी जे ॿाहिरों आहे त इहो 6 हिन सां बि मल्टीप्लाई थींदो, हिन सां बि 6 हिन जे ॿाहिरों आयो आहे न, त हाणे इहो हे थी वेंदो बिछिक 12, यानी कि हाइड्रोजन जा 12 एटम, इहो 6 वरी ऑक्सीजन सां बि मल्टीप्लाई थींदो। ऑक्सीजन जे हेठों कुझु न आहे, माना ऑक्सीजन जा घणा एटम आहिनि, हिकु, इहो 6 हिन सां बि मल्टीप्लाई थींदो, सो ऑक्सीजन जा हिते आहिनि 6 एटम। हिते अचूं था पिया, हिते जीअं घणा 2 एटम आहिनि, बिछिक 12, जीअं हिन जे हेठों ॾिसो हिकु आहे न, हिन जे हेठों 2 आहिनि, हिन जा हिकु ॿिया एग्ज़ाम्पल ॾेखारियां थो, पोइ तव्हांखे सम्झ में अची वेंदो। हे बिछिक 12, ऑक्सीजन जा 12 एटम हिते आहिनि, हे ऑक्सीजन 12 ऐं हिते ऑक्सीजन 6, टोटल असां ॾिसंदासीं त जेका रिएक्टेंट्स वारी साइड आहे, इन ॾे ऑक्सीजन जा 6 ऐं 12 टोटल 18 एटम आहिनि, ऑक्सीजन जा 18 एटम। हाणे होॾे ॾिसूं त घणा निकिता आहिनि, असां ॾिसंदासीं 6 हे ऐं 2 हे, त 8 आहिनि, असांखे घणा बीहारणा आहिनि 18, सो असां छा कंदासीं, हिते 6 ॾेई छॾंदासीं। हाणे तव्हां गौर कंदो ॾिसो, 6 हिन सां जेको फ्रंट ते आयो आहे उहो अंदरि सभिनि सां मल्टीप्लाई थींदो आहे, बिछिक 12
ठीकु आहे। ऐं 6 हे 12 ऐं 6 18 माना 6 आइटम हितां ऐं 12 आइटम हितां, टोटल घणा थी वेंदा 18 आइटम। सो ऑक्सीजन जा हाणे हेॾे बि 18। हाणे चवंदासीं इहा इक्वेशन बैलेंस्ड आहे। मां हिनखे साफ़ सुथरो करे बैलेंस्ड इक्वेशन खे तव्हांखे हिते लिखी ॾेखारियां थो पियो। त H2O यानी कि हाइड्रोजन प्लस CO2 यानी कि ऑक्सीजन, इन्हनि जे खे हीट ॾींदासीं, छा ठहंदी C6H12O6 ऐं प्लस में O2 ठहंदो। हाणे इहो छो करे बैलेंस न हुई, इन करे असां 6 हिते ॾिनोसीं, ठीकु आहे, 6 हिते ॾिनोसीं ऐं 6 हिते ॾिनोसीं। हाणे असां जिते जिते गौर कंदासीं असां ऑक्सीजन ते हाइड्रोजन ते जेकॾहिं ॾिसूं बिछिक 12, हेठों जेको नंढो वांगुरु लिखियलु हूंदो आहे हिन जे हेठों कुझु न आहे माना 1 आहे, हिन जे हेठों कार्बन जे हेठों कुझु न आहे माना 1 आहे। हे ॿ ऑक्सीजन जे हेठों ऑलरेडी आहे, हिन जे हेठों 6, हिन जे हेठों 12, हिन जे हेठों 6, हिते ऑक्सीजन जे हेठों 2, सभिनी जे हेठों आहे। जेको फ्रंट ते नंबर ईंदो आहे न उहो सभिनि सां हेठियुनि सां मल्टीप्लाई थींदो आहे। ॾिसो बिछिक 12, हाइड्रोजन जा 12 आइटम, हाणे इहो 6 वरी हिन सां बि मल्टीप्लाई थींदो, 1 छिक ऐं छिक, यानी ऑक्सीजन जा घणा आइटम 6 आइटम, वरी ऑक्सीजन जा बिछिक 12 आइटम, 6 ऐं 12 18, हेॾे बि असां ॾिसंदासीं बिछिक 12 ऐं 6 आइटम, हे टोटल 18 आइटम। ईअं असां सभिनि जा ॾिसंदासीं त पूरा थियल आहिनि। हाणे हिनखे चइबो आहे केमिकली बैलेंस्ड इक्वेशन, ठीकु आहे। हाणे इक्वेशन त आहे पर केमिकली बैलेंस्ड इक्वेशन आहे। हाणे इन जो मतिलबु इहो थियो, इतो असां मालिक्यूल जो कॉन्सेप्ट बि सम्झूं था। स्टूडेंट्स खे सम्झ में न ईंदो आहे त सर एटम में ऐं मालिक्यूल में छा फ़र्क़ु आहे। हाणे जीअं ॾिसो ऑक्सीजन इहो हिकिड़ो एटम आहे, कार्बन इहो हिकिड़ो एटम आहे। मालिक्यूल छा हूंदो आहे, मालिक्यूल हूंदो आहे हिकिड़ो स्टैंडर्ड जेको असांजो ठहियलु हूंदो आहे। जीअं हाणे मिसाल था वठूं, तव्हांखे मां कंपाउंड पढ़ायमि ऐं आंसर पढ़ायमि त जेकॾहिं हे जेको आहे सो हिन जे अंदरि चऊं था ऑक्सीजन गैस भरियल आहे त हिन में 10 करोड़ एटम हूंदा त सभु जा सभु छा जा हूंदा, सभु जा सभु ऑक्सीजन जा हूंदा। अच्छा, हे जेकॾहिं पाणी जी हिकिड़ी बोटल आहे, हे पाणी जी बोटल आहे, इन जे अंदरि असां चऊं था वाटर भरियल आहे। हाणे पाणी जेको आहे सो इहो कंपाउंड आहे, छो जो हिन में हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन ॿिनि क़िस्मनि जा जेके आहिनि सो एटम इस्तेमालु थियल आहिनि। तव्हांखे ऑलरेडी मां पढ़ायो आहे त आंसर में यानी कि एलिमेंट में ऐं कंपाउंड में छा फ़र्क़ु हूंदो आहे। एलिमेंट में हिकु जहिड़ा एटम हूंदा आहिनि ऐं कंपाउंड में 2 मुख़्तलिफ़ एटम हूंदा आहिनि। हाणे आंसर जो जेको नंढो में नंढो जुज़ो हूंदो आहे उनखे पाण एटम चवंदा आहियूं, ठीकु आहे। ऐं कंपाउंड जेको हूंदो आहे उनजो नंढो में नंढो जुज़ो जेको हूंदो आहे उहो छा हूंदो आहे, मालिक्यूल हूंदो आहे। हाणे ॾिसो हे जेको पाणी आहे न इहो छा मां ठहियलु हूंदो, H2O, हे हिकिड़ो मालिक्यूल, हे H2O ॿियो मालिक्यूल, H2O टियों मालिक्यूल, H2O चौथों मालिक्यूल। हाणे हिन जे अंदरि असां जॾहिं बि ॾिसंदासीं H2O हूंदो। हाणे जेकॾहिं H2O मां मुराद आहे त हाइड्रोजन जा 2 एटम, ऑक्सीजन जो हिकिड़ो एटम। जेकॾहिं असां हिन मां हिकिड़ो एटम कढी छॾियूं यानी कि HO करे छॾियूं, हाणे थींदो हाइड्रोजन पर ऑक्साइड। हाणे इहो पाणी रहंदो ई न, इहा का ॿी शइ ठही वेंदी। यानी कि मालिक्यूल उहो कंपाउंड जो उहो फार्मूला हूंदो आहे जंहिंमां असां हिकिड़ो बि एटम कढंदासीं त उहा शइ पंहिंजी जेका असलियत आहे उहा बरक़रार न रहंदी। जीअं H2 आहे त हिन में हाइड्रोजन जा 2 एटम, ऑक्सीजन जो हिकिड़ो एटम, इहो मिली करे हिकु मालिक्यूल ठाहींदा आहिनि। मालिक्यूल जो मतिलबु आहे हिकिड़ो सेट फार्मूला या हिकिड़ो जेकी ईअं सम्झ नंढी में नंढी क्वांटिटी आहे कंपाउंड जी। हाणे इन मां जेकॾहिं असां हिकिड़ी हाइड्रोजन, हिन मां ॾिसो 10 करोड़ एटम आहिनि न, मां हिन मां 1 या 2 या 4 या 80 या 40 या 1 लख एटम कढी छॾियां, पोइ बि रहंदो हे साॻियो एलिमेंट ई, ठीकु आहे। हिकिड़ो एटम निकिरण सां हिन जी जेका बनावट आहे उन ते तब्दीली न ईंदी। पर हिन मां जेकॾहिं असां मालिक्यूल मां हिकिड़ो एटम कढंदासीं यानी हाइड्रोजन हिकिड़ो कढी छॾियोसीं, बाक़ी हिकु हाइड्रोजन हिकु ऑक्सीजन, त हाणे इहो पाणी जो मालिक्यूल न रहंदो। कंहिं ॿी शइ जो मालिक्यूल पॉसिबिलिटी आहे थी वञे पर पाणी जो न रहंदो। हिते बि ईअं आहे। जीअं हाणे हे ॾिसी सघो था पिया, हे ग्लूकोज़ जो हिकिड़ो मालिक्यूल आहे C6H12O6। हाणे सॼो मिलाए करे हिकु मालिक्यूल ठही वियो, यानी कि इहो सेट फार्मूला आहे। इन खां अलावा तव्हांजो ग्लूकोज़ जो मालिक्यूल न ठहंदो। जेकॾहिं जस्ट तव्हां हिन मां कार्बन जो हिकिड़ो एटम कढो, हे C5 थी वियो H12O6, हाणे इहो ग्लूकोज़ न आहे, का ॿी शइ ठही वई, ठीकु आहे। तव्हां हितां जेको आहे सो हाइड्रोजन 10 करे छॾंदो, हे भली 6 ई हुजे, 2 एटम सिर्फ़ु हाइड्रोजन जा घटि करे छॾंदो। हाणे हे ग्लूकोज़ जो मालिक्यूल, ग्लूकोज़ जो सेट फार्मूलो आहे त कार्बन जा 6 एटम, हाइड्रोजन जा 12 एटम, ऑक्सीजन जा 6 एटम। हाणे जॾहिं इहे इन तइदाद में पूरा थींदा, 6 हिन जा पूरा थियनि, 12 हिन जा पूरा थियनि, 6 हिन जा पूरा थियनि, तॾहिं वञी हिकु मालिक्यूल ठहंदो, कंहिंजो ग्लूकोज़ जो मालिक्यूल ठहंदो, ठीकु आहे। सो असां जेकॾहिं हिते 6 न पिया रखूं, हाणे हिते ॾिसो कार्बन डाइऑक्साइड जो पहिरियों हिकिड़ो मालिक्यूल हुयो, हे हिकिड़ो मालिक्यूल हो कार्बन डाइऑक्साइड, कार्बन हिकु, डाइऑक्साइड 2 ऑक्सीजन आइटम। त इहे मिलाए करे हिकिड़ो सेट फार्मूलो हुयो, यानी कि इहो कंपाउंड आहे, हे हुनजो नंढो में नंढो यूनिट हुयो, हे मालिक्यूल हुयो। हाणे हे 6 फ्रंट ते मतिलबु आहे ईअं खणी चऊं 6 कतरा जीअं हुजनि, 6 मालिक्यूल। हे पाणी जो हिकिड़ो मालिक्यूल हुयो H2O, पाणी जो हिकिड़ो मालिक्यूल, हाइड्रोजन जा 2 एटम, ऑक्सीजन जो हिकिड़ो सेट फार्मूलो आहे। इन खां अलावा हिकिड़ो बि जेकॾहिं ऑक्सीजन कढी छॾंदो, सिर्फ़ु हाइड्रोजन जा 2 एटम, इहो पाणी न थींदो। हिकिड़ी हाइड्रोजन कढी छॾंदो तॾहिं बि पाणी न थींदो। हाणे हे त हुयो हिकिड़ो मालिक्यूल, 6 फ्रंट ते अची विया, त इन जो मतिलबु आहे 6 मालिक्यूल। माना तव्हांखे ग्लूकोज़ जेकॾहिं ठाहिणो आहे त उहो तव्हांजो हिकिड़े मां न ठहंदो, तव्हांजा H2O
H2O H2O ईअं H2O हिते बि H2O हे बि H2O 6 मालिक्यूल पाणी जा खपनि ऐं 6 मालिक्यूल तव्हांखे कार्बन डाइऑक्साइड जा खपनि। जॾहिं उहे पाण में रिएक्शन कंदा त उन खां पोइ वरी असांजो हिकिड़ो ग्लूकोज़ जो मालिक्यूल ठहंदो ऐं उन सां गॾु 6 जेके आहिनि सो वरी ऑक्सीजन जा मालिक्यूल बि ठही वेंदा। जेकॾहिं तव्हां 5 पाणी जा मालिक्यूल खणंदव जीअं H2O हे H2O 5 खणंदव, ओॾो कार्बन डाइऑक्साइड जा बि 5 तव्हां खणी छॾिया त हाणे उन्हनि खे पाण में मिलाईंदो त हाणे जेका रिक्वायर्ड जेका हिते अमाउंट आहे यानी कि 12 हाइड्रोजन जा आइटम खपनि उहे त पूरा ई न थींदा। ठीकु आहे, ऑक्सीजन जा जीअं असांखे घणा खपनि हिते 6 आइटम पूरा खपनि उहे असांजा पूरा ई न थींदा। सो जेकॾहिं असांखे ग्लूकोज़ जो हिकिड़ो मालिक्यूल खपे त असांखे वाटर जा 6 मालिक्यूल, कार्बन डाइऑक्साइड जा 6 मालिक्यूल, जॾहिं 6 मालिक्यूल मिलंदा तॾहिं वञी ग्लूकोज़ जो हिकिड़ो मालिक्यूल ऐं ऑक्सीजन जा 6 मालिक्यूल ठहंदा। फ्रंट ते जेको हूंदो आहे इहो नंबर ऑफ मालिक्यूल्स खे शो कंदो आहे। हे सॼो हिकिड़ो ई मालिक्यूल आहे यानी ऑक्सीजन जा 2 एटम। ॾिसो हे ऑक्सीजन हिकिड़ो अकेलो आहे न, इहो एटम आहे, हे बि ऑक्सीजन अकेलो आहे, इहो एटम आहे। इहे जीअं पाण में रिएक्शन कंदा मिलंदा छा ठही वेंदो O2। हाणे इहो मालिक्यूल थी वियो। ठीकु आहे, सो इहो हूंदो आहे मालिक्यूल में हिननि में फ़र्क़ु। अॼु जे लाइ मुंहिंजे ख़्याल में एतिरो खोड़ आहे। असां जेको आहे जानदार जो जीव घड़ो पढ़ियोसीं, हुन में जा हिसा कहिड़ा हूंदा आहिनि, मां थोरो हिनखे जेको आहे सो रिव्यू कयां थो। बल्कि 11 मिंटनि जी वीडियो थी वई आहे, लंबी वरी वीडियो सेंड न थींदी आहे। 12 मिंटनि खां वॾी वीडियो नेक्स्ट में पाण रिव्यू कयूं था।